जनाबे मूसा अलैहिस्सलाम के जमाने में एक लोग गुनाहगार हो कुरान अच्छी दाढ़ी थी वैसे तभी गुनाह न पियो मानो परेशान ज़ाल चेसने बागा सॼो मुल्क तबाह कई निकिरो घर पुटनि चयसि निकिरो ॿाहिरनि चयसि ज़लील निकिरो मूसा नबी बि ऐलान कयो त असांजे इलाइक़े में निकिरी मूसा नबी बि कढियो हलंदे हलंदे बयाबान जंगल में आयो बीमार थी पियो कोई ॻाल्हाइण वारो न पियो आ जंगल में निमाना ने रखणी करे चए पियो हया थो अचे कहिड़े मुंहं सां माफ़ी वठ छा सभिनी कढियो घर वारनि सभिनी मूंखे चयो निकिरो गंदो हाणे त मां बीमार लाचार कीअं चवां न पुट बि न आहिनि पाणी पीअण वारो बि कोई कोन खिदमत वारा भी नाइन ओ मुझा साईं दुनिया में अड़ो दर नजर न थो अचे जो मां वञा माफी दे भला कुरान नबी से फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 90 साल जो मानो जॾहिं कुरानो गुनाहगार रब जे दर ते ईंदो आहे छकी थींदो आहे 90 साल ना फरमानी कई त मां सलाह माफी ॾींदो न मुझे मदीने वाले साईं फरमायो अच्छी दाढ़ी वारो कुरानो जने रब जे दर ते ईंदो आहे गुनाहगार ईंदो मुझे मौला करीम फरमायो ओ मुझा सोना मोहम्मद मां अल्लाह के इन अच्छी दाढ़ी वारे जो हया दो थे त कुरान के कीअं छॾिया कुरान के पादर कीअं अच्छी दाढ़ी थी वई थसे अजी माफी दो थे रब फरमा मांखे अचल वारनि जो हया दो अचे मां माफी ॾेई दो छॾिया अल्लाह के अच्छी दाढ़ी वाले जो थे तो ख्याल असां अच्छी दाढ़ी थी वे संग हया न अच्छा वार थी विया दाढ़ी कुड़ई हाणे तो ते केरो आशिक थींदो जो अञा ताईं उबता सुबता प्लेट पियो हणे हाणे छा आहे तूं खाई 90 साल 80 साल मुकाबला क्या थी जंहिं कब्र में ॾके थो पियो त रब जे दर ते लड़ी रहंदा होटल ते वेठो दुकान ते वेठो आहे बाज़ार में वेठो आहे रब जे दर ते लड़ी न आयो ओड़े रमज़ान में लड़ी अचे छड़ो अखियूं मूंटे चवेसि बि कुझु न छड़ो दिल में चवे सां मूंखे हया थो अचे मां तोखां कीअं माफ़ी वठां कीअं तोखे परचायां चए थो बसि तूं आयो आहे न लड़ी त असां सभु गुनाह छॾिया गुनाहगार बंदे खां अल्लाह नफ़रत न कंदो बाने का नफरत न कंदो आहे बाने जे कमनि खां नफरत कंदो जीअं बच्चो पंहिंजे पीउ खे ॾाढो प्यारो आहे ईंदो आहे बाबा खे भाकुर पाईंदो आहे बाबा चुमियूं ॾींदो पर जे गंदगीअ में भरियल हूंदो पुट वेझो ईंदो सॼी काई खे गंदगी सां भरियल हथ लॻाईंदो परे पुट खां नफरत न आहे हुनजी गंद खां नफरत ज़ाल खे चवंदो जल्दी करे हिनखे साफ़ कर उनकी घरवारी उनकी नगरे बचड़े जी अमल जल्दी हार सिंगार करे गंदगी धोई वरी नवा कपड़ा पाराए पाउडर लगाए करे खुदा जी ज़ात जो कसम उनके ओ मुसलमानों कंबर जा गैरतमंद मुसलमानों उनके साफ करे खुशबू लगाई दिया अबे देवे जवानी दी हाथ उनके भाकुर भी पाईंदो आ चुनियूं भी ॾींदो ये कंबर जो गुनहगार पुराणो अच्छी दाढ़ी वारो अची करे आहे त गुनाहनि में भरियल पर अची करे खुदा जी ज़ात जो कसम वुज़ू करे पुराणो जॾहिं हथ मथे कंदो पुलिस ऐं धाड़ेरनि जो मुक़ाबिलो हूंदो धाड़ेरनि जा सामान गोलियूं ख़तम थी वञनि हिन पुलिस खे ॾिसी करे धाड़े जा हथ खणंदा आहिनि पुलिस गोली न हलाईंदी आहे बाबा आज़ीम जी अच्छी दाढ़ी वारो पुराणो 90 साल रब जा मुक़ाबिला करे हाणे वुज़ू करे मस्जिद में हथ कई अल्लाहु अकबर हथ कई रब जो फरमाया आज़ीम जी पाक करे छॾियो माफ़ी ॾेई
चली जाता तो का अच्छे आसी मुझे हद तक कहीं ना बस असा तो के छड़े नो से वुजू में सना सना गुनाह छड़िया सही लड़ी आयो आ असा जे तरह ते सा मेणो ही लड़ी नाओ पी भी जल्दी न पर चंदवा 10 साल अबो कावड़े होजे पुट का इंदो धिक्का दीदो से 4 मानू वठी इंदो वो भी चंदो दा भी मकरामा अदाइया रब दो फरमाए पाजो पी भी पाजे पुत्र सा 10 साल जो नाराज अच्छे तो जल्दी न पर चंदवा जेतरो मा 100 साल के कोड़े गुनाहगार के मिनटन में माफी नहीं अच्छा रोए दो भयो मुझा मौला माफी दे रोंदे 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 फौत थियो बर्बाद में ते दो रब करीम मलाइका मोकला जे के उन जे पुत्र की सूरत में पानी व्यापार प्यारे से खिदमत प्या करने साओ निकली रब फरमाए मूसा जी मुझा अल्लाह मुझे यार जो लाश पे उतई जंगल में बयाबान में वंज उनके गुस्ल जारे कफन पाराए उन जो जनाजो पर मूसा ने बेरान कयो बाबा हलो अल्लाह जो यार अल्लाह जो दोस्त वलीउल्लाह पहुंचियो बयाबान जंगल में मुझे रब मूसा गालायो अल्लाह 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 कमर जा गैरतमंद मुसलमानों आयो जमात के थी मूसा हे वली आज अल्लाह अल्लाह हे आने चाहिए मूसा पार कजो तो जिक्र दो हो के नो ज्वारी नशाई शराबी व्याजी सामी हे वली वली की मूसा जे मुझा मौला के आजो दो अल्लाह फरमाए इहो थईयो सही समझ में ना आई हे त गुनाहगार हो हे त बदकार हो अल्लाह फरमाए मूसा मरण मर अग में कुआरो गालियों करे अच्छी दाढ़ी ये वो मौला करीम तुझे तर का सवाल को नहीं कादे वन्या सदी जिंदगी तुझा मुकाबला के बड़ा हाने तला चार हाने त मजबूर हाने त माबूर अकेले सल चले रहना कदल बुकर चले रहना जबान कालान चले रहना हाथ लगन दो पैर लगन दो और बंदे में बड़ी गाला तकी सोबे वफा थी हो बंदे को नजर करे तो मन पंजर का चाहे जाजर ने सफला चार हाने लड़ी आयो ये भी कुरारो सबरी साथ चले साल फुटन भाईरन दोस्तन नबी अभी रब तो फरमाए एरी तो बन गई रब तो फरमाए मूसा ये मुजाल रब तो फरमाए मूसा असाइन के माफ करे छड़ो से सजी जिंदगी जा गुनाह धोई छया से तौबा कई माफी वरदाए अल्लाह तो फरमाए एरो ता माफी नहीं शरी से इन के माफ कर मर मुझा नबी ऐलान कर देखो हिंद मुझे दोस्त जो जनाज़ो पढ़ा दो मां उनके भी माफ करे चलो तूबू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा तौबा गयो पक्की दिल सा का अगर सद बार तौबा शिकस्ती बाजा भजी रमजान में कैंपर भजी न भी सकी 4 महीने ज्यादा गुनाह छड़िया माए वरी परे का शुरू थियो ठीक है हलने वरी ख्याल है सॉरी रमजान में माफी वरती माए पर शवाल जुल्काद जुलज में मुहकारो थियो मोजो शैतान जो खोदी आयो वरी रब तो फरमाए वरी आयो वरी माफी चोण सुभान अल्लाह वरी आयो वरी माफी करे वरी माफी सच्ची सा दिल सा करे जो माने सा जो पर मजमूआ कमजोरा अगर सदबार तो शिकस्ती बाज हलिया हली इने काबतुल्लाह दे गिलाफ में आयत लिखल इन्नी नब्बी इबादी अन्नी अनल गफूर रहीम करे तमा गफूर रहीम आया होते वरिया या सदे तो अल्लाह सुभान अल्लाह जो तमा कुरान पढ़ा जादो जय फरमाए कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला
أنفسهم لا تقنطوا من رحمة الله إن الله يغفر الذنوب جميعا إنه هو الغفور الرحيم. देखो डालिया सुबह मुझे बाल के चौतला तक न तू मिर रहमतिल्लाह मुझे रहमत माना उम्मीद न थो अचो मुझा मौला वॾा गुनाह थी विया रजब में माफ़ कर कुछ वो शाबान में वो रमजान में किस्तू इते लख थी वञे 50,000 ॾियो तो के कानून फरमाई इन्नल्लाह बेशक अल्लाह यगफिरु ज़ुनूब जमीआ रब फरमाए तौबा कयो एक ही किस कनो मौत किस्तू न सॼी ज़िंदगी जा गुनाह एक किस्से में माफ़ करे छॾींदो पर अनीबू इला रब्बिकुम वअस्लिमू लहू मिन क़ब्ल उन खां अॻे अचो सली उन खां अॻे अचो उनखां अॻे अचो जो मुंहिंजो अज़ाब अचेव अज़ाब अचण खां अरे अज़ाब अचण खां अॻे त न आया पर माण्हू अज़ाब अचण खां पोइ बि न आहे पोइ बि न मरणो मौत अचणो हर हाल